सिंध जे अज़ीम ॾाही मुफ़क्किर सियासतदान कानूनदान ऐं अवामी तहरीक जे बानी रसूल बख्श पलेजे जी ॿीं वरसी जुंगशाही शहर लॻ ॻोठ मुनगर खान पलेजो में संदसि आख़िरी आरामगाह ते अवामी तहरीक पारां कोरोना वायरस वारी सूरत हाल सबब सादगी सां मल्हाई वई, जंहिंमें अवामी तहरीक जे मरकज़ी ऑर्गेनाइज़ लाल जलवार डॉक्टर रसूल बख्श ख़ासखेली GN खोसो, सिंधियाणी तहरीक जे मरकज़ी सदर उमर समो, मरियम गोपांग, सिंधी मज़दूर तहरीक जे नूर मोहम्मद टारपुर, सिंधी हारी तहरीक जे डॉक्टर दिलदार सजाद चांडियो, ॾाॾा कादिर, रांटो वसंत ठरी, अनवर पालारी ऐं ॿियनि जी अॻवानी में अवामी तहरीक जे अॻवाननि कारकुननि ऐं सिंधियाणी तहरीक जे नारिन पारां पलेजे जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे खेसि ख़राज तहसीन पेश कंदे फ़िकर पलेजो ज़िंदाबाद जा नारा हणी खेसि सलामी पेश करे चादर चाढ़ी वई, जंहिंमें इनक़लाबी गीत पिणु पेश कया विया। इन मौक़े ते मुक़ररिन रसूल बख्श पलेजे जी कयल जदोजहद ऐं संदसि ज़िंदगी ते रोशनी विझंदे चयो आहे त पलेजो बैरुल क़ौमी शख़्सियत जो हामिल अज़ीम शख़्सियत जो मालिक हो, खेसि ख़राज तहसीन पेश करियूं था। पलेजे हमेशा ज़ुल्म बर्बरियत ॾाढ जबर ख़िलाफ़ ललकार बणियल रहण सां गॾु आमरियत खे बि ललकारियो, जंहिं सिंध जी अवाम औरतनि शागिर्दनि मज़दूरनि ॿारनि जे हक़नि जी ॻाल्हि कई। हिन चयो त फ़िकर पलेजो हिकु आलमी फ़िकर बणिजी चुको आहे। सिंध जे ॾाही नाम्यारे दानिश्वर लेखक अवामी तहरीक जे सरबराह रसूल बख्श पलेजे जी ॿीं वरसी जे मौक़े ते GA सिंध तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी 16 सिंधी शहीद शफ़ी मोहम्मद जे फर्ज़ंद संगार डॉक्टर नियाज़ करियाणी बागी, राजपर फ़कीर रज़ाक उनड़ रावल जी अॻवानी में कारकुन रसूल बख्श पलेजे जी मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी। इन मौक़े ते अवामी तहरीक जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र लाल जरवार, मिठा खान लाशारी ऐं ॿियनि आजियां कई। अवामी तहरीक जे कारकुननि GA सिंध तहरीक जे वफ़द मथां गुलनि जी वर्खा कई। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे GA सिंध तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी 16 सिंधी चयो त GA सिंध तहरीक सिंध अंदरि सियासी रवादारी लाइ जाखोड़े रही आहे। सिंध अंदरि कमु कंदड़ सिंध दोस्तनि धारियुनि ॾांहुं दोस्ती जो हथ वधायो आहे। सिंध अंदरि हिन वक़्तु गॾियल जदोजहद जी ज़रूरत आहे। सिंध हिन वक़्तु इख़्तिलाफ़नि जो वधीक भार नथी खणी सघे। क़ौमी अवामी तहरीक ज़िले ठठे जे अॻवान मुर्तज़ा लाशारी यासिर जाखड़ो जी क़यादत में सिंध जे अज़ीम ॾाही रसूल बख्श पलेजे जी मज़ार ते हाज़िरी भरी गुल निछावर कया विया। इन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान चयो त रसूल बख्श पलेजो सिंध जो उहो सचो सिपाही आहे जंहिं पूरी हयाती मज़लूमनि जो आवाज़ बणिजी सॼे सिंध में गूंजंदो रहियो। पलेजो साहब पंहिंजी पूरी ज़िंदगी आमरियत वॾेरशाही डिक्टेटरशिप जागीरदार निज़ाम कारोकारी निज़ाम ऐं सिंध जे पाणी केस ते जेको संदसि मौक़िफ़ उहो शायदि सिंध में हाणे इन लेवल जो को तारीख़ी किरदार सिंध में नाहे जो रसूल बख्श पलेजे जी जाइ वठे। इन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे साथी नादिर जाखरो, आसिफ जाखरो, शाहज़ेब जाखरो ऐं ॿिया कारकुन मौजूद हुआ।